अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। दोस्तों, अॼु हिकु अहिड़े ड्रामे जी अव्हांखे कहाणी ॿुधाइण वारो आहियां ऐं हिकु ड्रामो जंहिंजी रिकॉर्डिंग हली रही आहे, न्यू ड्रामो हवेली। सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त पोइ अव्हांखे हिन ड्रामे जे बारे में ॿुधाईंदुसि त हीउ हिकु तमामु बहितरीनु ऐं दिलचस्प ड्रामो आहे। ड्रामो हवेली हिकु अहिड़ी कहाणी आहे जेका पीरनि जे विच में हिकु पग ते झेड़ो थिए थो ऐं हू तमामु बहितरीनु जेका रिवाजी कहाणी आहे। उन कहाणी जो जेको राइटर आहे ॾाहिरी शकूर आहे ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर जो ॼातल सुञातल लौंग जे कैरेक्टर में हुनखे ॾिठो मंज़ूर दानिश साहब, जेके हिकु तमामु बहितरीनु एक्टर सां गॾु डायरेक्टर आहिनि ऐं तमामु बहितरीनु इंसान आहिनि। ऐं हिन में जेका कास्ट आहे उहा तमामु वॾी कास्ट आहे। असद कुरैशी हुजे, मंज़ूर मुराद हुजे, ऐं अलावा यासीन चन्न, आज़म मेंगल ऐं ॿिया जेके PTV जा एक्टर आहिनि उहे हिन ड्रामे में अचनि पिया। हीउ ड्रामो हिकु तमामु बहितरीनु आहे ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे KTN जे लाइ रिकॉर्ड थिए पियो, KTN ते हलंदो ऐं ईंदड़ महीने ही जेको ड्रामो हलंदो हिकु तमामु बहितरीनु ड्रामो हूंदो। तमामु हिन में बहितरीनु कास्ट आहे। हिन जी जेका कहाणी आहे हिकु तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, रिवाजी कहाणी आहे। ऐं अव्हां जेके PTV ते ड्रामा ॾिठा हुया उन टाइप जी ही कहाणी आहे। हाणे जेको PTV वारो दौरु आहे अव्हांखे हिन ड्रामे ॾिसण सां यादि ईंदो, छो त हिन में जेके PTV जा एक्टर आहिनि उहे हिन में कमु करे रहिया आहिनि। तमामु नाले वारा एक्टर आहिनि जंहिंमें सीनियर ऐं कुझु जूनियर एक्टर आहिनि जेके तमामु बहितरीनु एक्टर आहिनि, उहे बि कमु करे रहिया आहिनि। पर असांजो जेको दोस्त आहे यासीन चन्न, उहो बि हिन में कमु करे रहियो आहे। सभु एक्टर असांजा पहिरीं प्यारा आहिनि, पर जेको यासीन चन्न आहे हुन सां मोहबतूं आहिनि। हू हिन में जेको SHO जो करेक्टर करे रहियो आहे ऐं उहो हिकु पॉज़िटिव करेक्टर आहे, जेको हिकिड़ी छोकिरी जेका पीरनि जी हवेली में हूंदी आहे उहो हुनखे छॾाइण जी कोशिशि कंदो आहे। हिन कहाणी जे बारे में अव्हांखे ॿुधायां त हिन में ट्रेजिडी आहे, हिन में मज़ा आहे, हिन में फाइटिंग बि आहे ऐं हिकिड़ी जेका लव स्टोरी आहे, जेका हिकु मंगलहार जी धीउ हूंदी आहे उहा हिकु पीर सां मुहबत थिए थी। नंढेला खां हू गॾु खेॾनि था, हू जॾहिं वॾा थियनि था पोइ प्यार जो परिणो कनि था, कोर्ट मैरिज कनि था। उनखां अलावा जॾहिं हू घर में अचनि था, जेका पीर जी माउ हूंदी आहे उहा उनखे तस्लीम न कंदी आहे, उहा हुनजे निकाह जी इनकारी हूंदी आहे ऐं छोकिरो इहो चाहींदो आहे त हीउ मुंहिंजे निकाह में हुजे, पर हुनजी माउ चवंदी आहे त अव्हां सैयद आहियो, हीउ हिकु मंगणहार जी धीउ आहे। हक़ीक़त इहा आहे त सैयद ऐं मंगणहार इंसान त इंसान आहिनि, पर हीउ जेके असां में दूरियूं आहिनि उहे ख़तमु करण जी कोशिशि जे लाइ ॾेखारियूं वियूं आहिनि। हिकु जेको कैरेक्टर माण्हू लिखंदो आहे त उहो इन जे लाइ लिखंदो आहे त जेके माहौल असांजो क्रिएट कयो वियो आहे उनखे हू अयां कंदो आहे। पर हीअ जॾहिं छोकिरी ॾिसंदी आहे त हुन ते दबाव वधे थो, पोइ हू हुनखां तलाक वठंदी आहे ऐं उनजी कोख में हिकु पीर जो ॿारु जेको आहे उहो पली रहियो हूंदो आहे, जंहिंजी कंहिंखे ख़बर न हूंदी आहे। ऐं हीअ कहाणी हिकु तमामु दर्दनाक कहाणी आहे। अव्हां हिन खे ॾिसंदव ऐं हिन ड्रामे जी जेका मक़बूलियत आहे उहा तमामु घणी वधी वेंदी। ऐं जेका ही कहाणी आहे, ही कहाणी हिकु वॾे पाए जी, वॾे लेवल जी कहाणी आहे ऐं अव्हां ॾिसंदा रहो हिन ड्रामे खे ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो, जीअं हर दोस्त ताईं मुंहिंजी ही वीडियो पहुचे। त हिन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।